मुझो नालो हमीदा डायरी, मां सरदार इस्माइल डायरी जी भेण आहियां। मुझो हिन वक़्तु इहो मौक़िफ़ आहे त माशूक डायरी नाले उन मूं ते FIR कई आहे ऐं मुंहिंजी भेण फरीदा ते फुर जी FIR कई आहे। जीअं त मां सरदार इस्माइल डायरी जी भेण आहियां, मां रोज़ु कोर्टनि में ईंदी आहियां, मुंहिंजा रोज़ु मसइला मसाइल हलनि पिया ऐं उन बाकौल हुननि चयो आहे 11 बजे ॾींहं जो PMC अस्पताल जे भरिसां कोर्ट रोड जे भरिसां मूं हुन सां ॾींहं ॾिठे जो मुंहिंजी भेण फरीदा ऐं मूं फुर कई आहे ऐं मसगुल। अदा चवण जो मौक़िफ़ इहो आहे त असांजे ॾाहिरियुनि मां गैरत ख़तमु थी वई आहे। जेके असांजा वॾेरा ॾाहिरी सरदार क़ौम जा आहिनि उन्हनि मां बि गैरत ख़तमु थी वई आहे। पटका पायो, अजरक टोपियूं पायो ऐं माना चवनि था त असां सरदार आहियूं। सरदारनि जी इहा हालत आहे, पंहिंजे नियाणियुनि ते FIR कराईंदा आहिनि ऐं माना असां हिननि जो ॾोह इहो कयो आहे त माना असां पंहिंजे कोर्टनि में पंहिंजे हक़ लाइ न दाहियूं ऐं असां पंहिंजे इंसाफ़ लाइ दाह न कयूं। भले असांजे निड़ीअ ते लत ॾेयो वेठा हुजनि, असां पंहिंजे इंसाफ़ लाइ दाह न कंदासीं। माशूक डायरी कुझु बि कोन्हे को जेकी FIR असां ते कई आहे बाअसर ॾाहिरियुनि कई आहे। बाअसर ॾाहिरी असांजा पंहिंजा ॾाहिरी आहिनि, दौलतपुर जा ॾाहिरी आहिनि, सरदार खान मोहम्मद ॾाहिरी, सरदार बहादुर ॾाहिरी। पर हाणे मां सुभाणे क़ुर पाक खणी ऐं मां बीहंदसि मीडिया जे अॻियां त हीअ असां सां सरासर ज़ुल्म आहे, इस्माल ते अंदरि आहे। पर असां भेनरुनि जे मथां कूड़ियूं FIR करणु शुरू करे छॾियूं अथनि ऐं असांखे उमेदु आहे त असांखे तहफ़ुज़ मिलंदो ऐं असांजो इंसाफ़ थींदो ऐं महिरबानी करे हीअ असांजे मथां कूड़ियूं FIR इल्ज़ाम ख़तमु कया।